अदाकारा काजोल पंहिंजे मदाहनि खे हैरान ऐं परेशान करे छॾियो आहे ऐं संदसि समूरा मदाह अदाकारा लाइ दुआ करे रहिया आहिनि। काजोल इंस्टाग्राम ते पंहिंजे मुड़ुस अजय देवगन, धीअ नायसा ऐं पुट सां तस्वीरूं शेयर कंदी रहंदी आहे ऐं पंहिंजे माज़ी जूं तस्वीरूं शेयर करे मदाहनि सां राब्ते में रहंदी आहे। पर हाणे काजोल जी हिकु पोस्ट सभिनी खे ॻणती ॾेई छॾी आहे। इंस्टाग्राम ऐं ट्विटर ते अदाकारा चयो त संदसि ज़िंदगीअ जो ॾुखियो वक़्तु हली रहियो आहे ऐं हाणे हू सभिनी खे छॾे वञे रही आहे। संदसि मदाह काजोल जे ओचिते अहिड़े बयान ते ॾुखारा थी विया आहिनि ऐं ख़दशनि जो इज़हार करे रहिया आहिनि। मदाहनि जो चवणु आहे त बहितर आहे अवां भली वक़फ़ो वठो। हिकु ॿिए मदाह लिखियो त मज़बूत बणिजो ऐं मसइलनि खे मुंहुं ॾियो। गुज़िरियल हफ़्ते काजोल पंहिंजी फिल्म दुश्मन खे 25 साल पूरा थियण ते पोस्ट कई हुई ऐं माज़ीअ खे यादि कयो हो। यादि रहे त काजोल 1992 खां फिल्म इंडस्ट्री में कमु करे रही आहे ऐं हुन फिल्म बेख़ुदीअ सां डेब्यू कयो हो। काजोल पंहिंजे कैरियर में केतिरा ई एवार्ड माणिया आहिनि, जिन में 6 फिल्म फेयर एवार्ड बि शामिल आहिनि। खेसि हिंदी सिनेमा जी कामयाब तरीन अदाकाराउनि मां हिकु सम्झो वञे थो। हू हिकु समाजी कारकुन बि आहे ऐं बेवाहन यतीमनि जी मदद कंदी आहे। पर अॼुकल्ह हू पाण ज़िंदगीअ जी आज़माइश खे मुंहुं ॾेई रही आहे ऐं सोशल मीडिया खां वक़फ़ो वठी रही आहे।